अॻिते वधंदे ख़बर शामिल कयूं। गोपचाणी में चीज़लाबाद जे रहवासियुनि SHO जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतिजाज कयो। लाल बख्शली रिंद ऐं गिरफ़्तार थियल नौजवान जे मज़दूर पीरसन अमड़ प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे रहवासियुनि चयो त पुलिस नौजवान आसिफ दोस्त खे मान ॾियणु थाणे ते वियो त SHO खेसि गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। हिननि इल्ज़ाम हणियो त SHO नौजवान खे आज़ादु करण लाइ रिश्वत तलब कई आहे ऐं न ॾियण ते कूड़ा केस दाख़िल कया विया आहिनि। हिननि IG सिंध DIG ऐं SSP शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो आहे त नौजवान ते दाख़िल कयल कूड़ो केस ख़तमु करे SHO ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।